नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त मेयर कराची मुर्तज़ा वहाब जी इब्राहिम हैदरी जे यूनियन काउंसिल मां बिना मुक़ाबले चूंडजण खे अदालत में चैलेंज कयो वियो आहे। जमायत इस्लामी जे यूसी उम्मीदवार मुर्तज़ा वहाब जी कामयाबी खे चैलेंज कंदे इन मथां नामज़दगी कागज़नि में तजवीज़ ऐं ताइद कंदड़नि खे अगवा कराइण जो इल्ज़ाम आहे। अदालत इलेक्शन कमीशन समेत ॿियनि धुरनि खे नोटिस जारी कंदे 2 नवंबर ते जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो त मेयर कराची जी हैसियत में मुर्तज़ा वहाब चूंड मुहिम दौरान सरकारी वसीला इस्तेमाल किया जेका आइन जे आर्टिकल 25 जी भनकड़ी आहे। नाज़रीन अहम ख़बर अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधायूं पिया त मेयर कराची मुर्तज़ा वहाब जी इब्राहिम हैदरी जे यूनियन काउंसिल मां बिना मुक़ाबले चूंडजण खे अदालत में चैलेंज कयो वियो आहे। जमायत इस्लामी जे यूसी उम्मीदवार मुर्तज़ा वहाब जी कामयाबी खे चैलेंज कंदे इन मथां नामज़दगी कागज़नि में तजवीज़ ऐं ताइद कंदड़नि खे अगवा कराइण जो इल्ज़ाम आहे। अदालत इलेक्शन कमीशन समेत ॿियनि धुरनि खे नोटिस जारी कंदे 2 नवंबर ते जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो त मेयर कराची जी हैसियत में मुर्तज़ा वहाब चूंड मुहिम दौरान सरकारी वसीला इस्तेमाल किया जेका आइन जे आर्टिकल 25 जी भनकड़ी आहे।